गुलाब लगारी भरपासे में पानी जी खोट फुटी जो फसल बि न थी सघियो। बुकेरानी सब डिवीज़न मां निकिरंदड़ मीराखोरी शाख ऐं मुराद डिस्ट्री मां निकिरंदड़ मुराद वाह में वारी उॾामण लॻी। आबादगार ऐं हारी परेशान। पानी न हुअण करे जो पाया माल बि अॼु मरण लॻो। जर जो पानी खारो हुअण करे माण्हू वेचारा परे परे ताईं पानी भरण ते मजबूर आहिनि। उभरो सुभरो माण्हुनि चौपाए माल लाइ जेको गाह चारो पोखियो सो बि पानी न मिलण करे सुकी तबाह थी वियो। चौपायो माल बि बुखनि में पाह थी रहियो आहे। गुज़िरियल 3 महीननि खां वठी ॿिन्ही शाखुनि खे पानी न ॾिनो वियो आहे। आबादगारनि ॿनियूं ठाहे तयार कयूं पर पानी जे हथरादू खोट जे करे ज़मीनूं बंजर बणिजी वयूं। इरीगेशन पारां ख़ामोशी छायल आबादगारनि जूं दाहूं। सिंध हुकूमत खां शाखुनि ते नोटिस कढण जो मुतालबो। गुलाब लगारी बदीन न्याज़ लगारी।